दुनिया में कुछ अड़ा फितरती मज़हर आहिनि जिन खे ॾिसी अकुल दंग रहिजी वञे थो। उन्हनि में उहे इलाइक़ा भी शामिल आहिनि जिते केतिरा ई महीना सिज ई नाहे लहंदो। इहा ॻाल्हि ॿुधण में ई घणी अजीब आहे जो राति जा 3 थींदा हुजनि ऐं सिज जी रोशनी राति खे ॾींहुं बणायूं वेठी हुजे। परॾेही ख़बरूं इदारे मूजिब दुनिया जा केतिरा ई हंध अहिड़ा आहिनि जिते 73 खां 100 ॾींहनि ताईं सिज ई नाहे लहंदो। उन्हनि में नॉर्वे जो शहर हैमरफीस्ट, आइसलैंड, स्वीडन जो शहर कैरोना, कनाडा जो इलाइक़ो ननावट, रूस जो शहर सेंट पीटर्सबर्ग, नॉर्वे जो शहर स्वालबर्ड, कनाडा जो शहर यूकोन, फिनलैंड, ग्रीनलैंड जो शहर कानान ऐं अलास्का जो शहर पेरू शामिल आहिनि। रिपोर्ट मूजिब हैमरफीस्ट में मई खां जुलाई जे विच में लॻभॻ 76 ॾींहनि ताईं सिज नाहे लहंदो। आइसलैंड में गर्मियुनि में राति बिल्कुलु रोशन हूंदी आहे ऐं जून जे महीने में सिज लहंदो ई नाहे। कैरोना में भी मई खां अगस्त विच में लॻभॻ 100 ॾींहनि ताईं सिज लाॻीतो नज़र ईंदो रहंदो आहे। अहिड़ी तरह ननावट में सियारे जी मौसम में 1 महीनो लाॻीतो राति हूंदी आहे जॾहिं त गर्मियुनि में 2 महीननि ताईं लाॻीतो ॾींहुं हूंदो आहे। सेंट पीटर्सबर्ग 10 लख जी आबादी जो शहर आहे जिते घटि में घटि 1.5 महीने ताईं सिज नाहे लहंदो। स्वालबर्ड में अप्रैल जे विच खां जुलाई जे विच ताईं 4 महीननि लाइ सिज नाहे लहंदो ऐं इहो उहो शहर आहे जिते अवां नादरन लाइट्स यानी रंग बरंगी रोशनियुनि जो नज़ारो बि करे सघो था। अहिड़ी तरह यूकोन में लाॻीतो 50 ॾींहनि ताईं, फिनलैंड में 73 ॾींहनि ताईं, कानान में 2.5 महीननि ताईं ऐं बेरू में 3 महीननि ताईं सिज नाहे लहंदो। बेरू में नवंबर जी शुरूआति थियण खां पोइ 1 महीने लाइ लाॻीतो राति हूंदी आहे जॾहिं त 30 ॾींहनि जी इन डिघी राति खे ओलर राति पिणु चयो वेंदो आहे।